दोस्तों साथियों जी सिंध अॼु कंदुकोट ऐं कश्मीर ज़िले में इंतहाई तकलीफ़ ॾींदड़ वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें प्रोफेसर अजमल सावंत नौजवान जेको आहे IBA इंस्टीट्यूट जेको आहे सखर जो उनजो इंतहाई महिनती ऐं ज़हीन जेको उस्ताद आहे उहो क़तल थी वियो। सबबु सिर्फ़ु इहा आहे ज़ाती क़बाइली दुश्मनी। ही नौजवान हो जंहिं पंहिंजी महिनत सां तालीम कई, पोइ फ्रांस मां पंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन करे आयो, तमामु ज़हीन उस्तादनि में लेखियो वेंदो हो। ऐं जेकॾहिं ईअं असांजा ईंदड़ सिंध जो मुस्तक़बिल ज़ालिमनि ऐं वहशी दरंदनि ऐं क़बाइली लड़ायुनि में ऐं क़तल थींदा मरंदा वेंदा त सिंध जी तरक़ी जा समूरा रस्ता बंदि करण जे बराबरि आहे। तव्हांखे ख़बर आहे त असां पहिरें ॾींहं खां इहो चवंदा रहिया आहियूं त हिन सॼी क़बाइली झेड़े ऐं तकरार जा ज़िम्मेवार सरदार आहिनि क़बीलनि जा। जेकॾहिं आबिद ख़ान सुंदराणी साहिबु जेको आहे MP आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उहो जेकॾहिं ज़िम्मेवारी सां पंहिंजो किरदारु अदा कराए त ही चीफ सरदार आहिनि जंहिंजी सरदारी में 20 मुख़्तलिफ़ क़बीला जेके आहिनि उन्हनि खे चीफ सरदार करे मञनि था त उहे पंहिंजी इंसान दोस्ती वारो किरदारु अदा कनि त ही कंदकोट कश्मीर ऐं घोटकी ज़िले मां अधोअधु जेके क़बाइली दुश्मनियूं 80% ख़तमु थी वेंदियूं। पर मूंखे अफ़सोस आहे त हिननि सरदारनि जे हाँ खे जोबो नथो अचे त कंहिं ग़रीब जो ॿारु, कंहिं महिनत कश जो ॿारु, कंहिं नौकिरी पेशा नौजवान ईअं बेदर्दी सां मरे थो जंहिंजो को बि ॾोह कोन्हे। प्रोफेसर अजमल कंहिंजे पुट खे भाउ खे क़तल कोन कयो, कंहिंजी न्याणी सां कारो कोन हो, पर सिर्फ़ु इहो आहे त हू सावंत ज़ात जो ऐं सुंदराणी बिरादरी सां हुनजो तकरार हो। इन करे पढ़ियल गढ़ियल माण्हू ॾिसी मारे वञणु इहो तारीख़ खे पुठी ॾियणु ऐं अंदोनाक वाक़ियो आहे, क़ौमुनि जे वजूद खे मीसारण जे बराबरि साज़िश आहे। इन करे मां सिंध हुकूमत खां मुतालबो थो कयां त महिरबानी करे ही जेके तव्हां सिंध में नो गो एरियाज़ ठाहे रखिया आहिनि, 4 ज़िला स्पेशली हिन जी लपेट में आहिनि, शिकारपुर, कंदकोट कश्मीर, घोटकी, जैतोनाबाद, इहे ज़िला जेके आहिनि इहे नो गो एरिया बणिजी विया आहिनि। उन्हनि जा अधोअधु ज़िला माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो रोज़मर्रा जो मामूल नथा निभाए सघनि। इन जे करे बराए महिरबानी तव्हां हिकिड़ो टास्क फोर्स ठाहियो, इन्हनि सरदारनि खे अॻिते कयो त ही सरदार जेकॾहिं इहे समूरा क़बाइली जहिड़ा जिरगा कनि, जेको वणे अदालतूं लॻाइनि जिरगा कनि, असां सिंध जे नौजवाननि ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगी जी हिफ़ाज़त जा जेके तालिब आहियूं त इहे बेसबबु सिंध जो शऊर जेको आहे इन ख़सीस क़िस्म जी दुश्मनियुनि में मारियो ऐं फना न कयो वञे। इन करे हिननि खे सरदारनि खे जेके बि जिरगा करणा आहिनि अदालतुनि खां मथां थी जिरगा करणा आहिनि, छो जो पुलिस त कमु करे नथी, न पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करे सघे थी, न कचे में वञी सघे थी, नोगो एरिया आहे, अदालतुनि जो उते को इख़्तियार नथो हले, त पोइ वाहिद या त सरदारनि या हुकूमत, ऐं सरदार जेके आहिनि हुकूमत में वञी पनाह वरिती अथनि त असां छा इहो सम्झूं त सिंध हुकूमत पंहिंजे आशीर्वाद में सभु कुझु ही सिंध में अज़ाब जी भोगना कराए वेठी आहे। इन लाइ का संजीदा पेश नथी करे। इन करे पंहिंजे सरदारनि खे वार्न करे सरदारनि खे इहो टारगेट ॾे त सरदार घटि में घटि 3 महीना वठनि, 6 महीना वठनि, पर ही क़बाइली इलाइक़नि में ही हलंदड़ तकरार ख़तमु कनि, ही धाड़ियल एक्टिविटी ख़तमु कराइनि, जे न त इन्हनि इलाइक़नि जे सरदारनि ऐं चीफ सरदारनि खे सरकार गिरफ़्तार कंदी त सिंध में 2 हफ़्तनि में अमन क़ाइमु थी वेंदो। असां मज़मत करियूं था प्रोफेसर अजमल सावंत जे क़तल जी, मुतालबो कयूं था त उनजे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो, बग़ैर रिआयत जे, बग़ैर कंहिं लो लिहाज़े कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं शहीद जे हथ सां इंसाफ़ कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सिंध जा नौजवान सोशल मीडिया ते जेको आवाज़ु उथारियो पिया हिन सिलसिले में, मां तव्हांखे सपोर्ट कयां थो, मां तव्हांजे आवाज़ सां पंहिंजो आवाज़ु मिलायां थो त घटि में घटि इहो एॾो वॾो आवाज़ु थिए जो हुक्मरान जे ॿोड़नि कननि तां कपहि कढी ऐं उन शहीद जे हथ सां इंसाफ़ कराए सघूं। मां तव्हांजो शुक्रगुज़ार, वॾी महिरबानी।